नाज़रीन, खिपरे में ईद वेझो ईंदे ई मुनाफ़िक़ोरनि आम वाहिपे जी शयुनि जा घॿीणा करे छॾिया आहिनि। तफ़सील असद शाह जी रिपोर्ट में। खिपरो में ईद वेझो ईंदे ई महांगाई जो जिन बोतल खां ॿाहिरि अची वियो। मुनाफ़िक़ोर दुकानदारनि आम वाइपे जे शयुनि जा हथ ठोकिया रेट मुक़ररु करे छॾिया, जंहिं सबबु ग़रीब ऐं मिसकिन तबिके जा माण्हू इंतिहाई परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अटो 60 रुपया, टमाटर 150, मुर्गी 300, पकवान 220, खंडु 90 रुपया फ़ी किलो समेत केतिरनि ई खाधे पीते जे शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। तव्हांजे साम्हूं भाॼी 150 रुपया किलो थी वई हली आहे, मुर्गी 300 रुपया किलो लॻी पई आहे। हाणे तव्हां पाण सोचो 400 500 रुपया 300 रुपया दिहाड़ी कमाइण वारो ग़रीब माण्हू अटो वठे या लटो वठे या जुती वठे, कहिड़ी शइ वठूं? महांगाई उरूज ते रसी वई आहे। साई भाॼी त महांगी थी वई आहे, दाल खंड जेका शइ महांगी थी वई आहे। कपिड़ो आहे त हिन बजट में जो सस्तो, पर सस्तो न महांगो आहे, हर शइ महांगी कई। सभु शयूं महांगी थी वियूं आहिनि, खाइण पीअण जी शइ हर शइ महांगी आहे। दाल चांवर घी सभु महांगा थी चुका आहिनि, का बि शइ सस्ती त न आहे। ग़रीब माण्हू खे अलाह पियो पाले, बसि बाक़ी हाणे गवर्नमेंट का इहो ई मुतालबो आहे सस्ते करे। अटो आहे 60 रुपया किलो मिले थो, ऐं खंडु 90 रुपया किलो मिले थी। असीं ग़रीब माण्हू 500 रुपया कमाइण वारा केॾां वञूं? ऐं काठियूं 400 रुपया मन, ऐं लेटरिन जा बिल एॾा वॾा वॾा अची 5-6 हज़ार रुपया लेट जा बिल आहिनि। ऐं न हिकिड़े ॾींहुं बिल भरूं, ॿिए ॾींहुं कनेक्शन कटे ग़रीब माण्हू ख़ुदि कंदो, छा कंदो? तमामु घणा रेट आहिनि। ग़रीब माण्हू त पहुचे कोन थो सघे। ग़रीब माण्हू छा वठे? खंडु वठे, अटो वठे, भाॼी वठे, धोरो वठे, छा वठे? हिकिड़ो ग़रीब माण्हू 300 रुपया तारीख़ कमाए थो, उहो 20 रुपये जो धोरो, 20 रुपये जो खीर, 20 रुपये जो चांहि पुड़ो, हीउ उहो करे उनजो त पूरो थी। शहरनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त आम वाइपे जे शयुनि जे वधंदड़ रेटनि ते कंट्रोल कयो वञे, जीअं हिते जे रहवासियुनि खे रिलीफ मिली सघे। कैमरामैन सज्जाद शरह सां गॾु असद शाह, आवाज़ TV न्यूज़, खिपरो।